Biology class now, chapter 7, lesson 2, ATP and redox reaction. ATP and redox कीमियाई अमल आवां biology जो उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼु के लेक्चर जो मौजू आहे ATP and redox reaction. ATP and redox कीमियाई अमल Energy currency in living organism. जानदार शयुनि मंझि तवानाईअ जो सिक्को. The major energy currency of all cells is a nucleotide called adenosine triphosphate. सभिनी जीव गणनि में तवानाई जो वॾे में वॾो ज़रियो हिकिड़ो न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल थींदो आहे जंहिंखे ATP या एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट सॾिजे थो. It is the main energy source for majority of the cellular functions like synthesis of macromolecules, DNA, RNA, and proteins, movement, transmission of nerve impulses, active transport, exocytosis, and endocytosis. ATP समूरनि जीव गणनि जे लाइ पंहिंजनि कमकार जो मुख्य ज़रियो आहे. मिसाल जे तौर ते जीव गणनि जे अंदरि जेकॾहिं मैक्रोमॉलिक्यूल यानी DNA, RNA या प्रोटीन जहिड़ा वॾा मॉलिक्यूल तयारु थींदा हुजनि त उन्हनि जी तयारी लाइ घुर्बल तवानाई पिणु ATP जे ज़रिए हासिल थींदी आहे. या जीव गणनि जे अंदरि जेका बि हरकत चुरपुर थिए थी, नर्व इम्पल्सिस यानी जेकी न्यूरॉन सिग्नल ॾींदा आहिनि हिक ॿिए खे, उन जे लाइ पिणु तवानाई ATP हूंदी आहे. एक्टिव ट्रांसपोर्ट यानी तवानाई जे ख़र्च ते जेका शयुनि जी ट्रांसपोर्ट थींदी आहे तंहिंमें पिणु ATP कमु ईंदी आहे. ऐं एक्ज़ोसाइटोसिस जो अमल हुजे या एंडोसाइटोसिस जो अमल हुजे, जीव गणनि जे समूरनि कमनि कारनि में जेका तवानाई इस्तेमालु थिए थी तंहिंखे ATP एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट सॾिजे थो. सो एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट जानदार शयुनि जे अंदरि तवानाईअ जो सिक्को आहे. The ability of ATP to store and release energy is due to its molecular structure. ATP जी इहा ख़ासियत त उहा तवानाईअ खे पाण में महफ़ूज़ करे थी रखे ऐं पोइ वरी कम पाइण वक़्तु उहा रिलीज़ करे ॾिए थी. इहा उन जी ख़ासियत उन जी मॉलिक्यूलर स्ट्रक्चर जे करे आहे. हीअ फिगर असांखे ॿुधाए थी त ATP जो हिकिड़ो मॉलिक्यूल कीअं हूंदो आहे. हर ATP जे मॉलिक्यूल में 3 नंढा यूनिट हूंदा आहिनि. नंबर पहिरियों उन में एडिनाइन हूंदो आहे. एडिनाइन हिकिड़ो डबल रिंग वारो नाइट्रोजीनस बेस आहे. नंबर ॿियों उन में सब यूनिट हूंदो आहे राइबोस शुगर, 5 कार्बन ते मुश्तमिल शुगर जो मॉलिक्यूल. ऐं नंबर टियों उन में 3 इनऑर्गेनिक फॉस्फेट ग्रुप अटैच थियल हूंदा आहिनि. The covalent bond connecting two phosphates is indicated by the tilde and it is high energy bond. tilde निशानीअ सां ॾेखारियल फॉस्फेट जो कोवेलेंट बॉन्ड आहे. ॿिनि फॉस्फेट ग्रुपनि खे अटैच कंदड़ ही बॉन्ड हाई एनर्जी बॉन्ड हूंदो आहे. The energy in this bond is released as it breaks and inorganic phosphate gets separated from ATP. जीअं इहो बॉन्ड टुटंदो त फॉस्फेट ग्रुप अलॻि थी वेंदो ऐं इन हाई एनर्जी बॉन्ड टुटण जे करे इन मां तवानाई पैदा थींदी. The breaking of one phosphate bond releases about 7.3 kilocalories per mole of ATP as follows. जेकॾहिं हिकिड़ो फॉस्फेट जो ग्रुप टुटे थो त हिकिड़े बॉन्ड टुटण जे करे 7.3 किलो कैलोरीज़ या 7300 कैलोरीज़ पर मोल ते असांखे तवानाई मिलंदी आहे. मिसाल जे तौर ते हीअ असां खयोंसीं ATP जो हिकिड़ो मॉलिक्यूल एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट यानी 3 फॉस्फेट्स वारो एडिनोसाइन मॉलिक्यूल. ATP सां जॾहिं अची करे पाणीअ जो मॉलिक्यूल मिलंदो आहे त उहो तब्दील थी वेंदो ADP में यानी एडिनोसाइन डाइफॉस्फेट में. हिकिड़ो निकिरी वियो ट्राइ मंझां, 3 मंझां हिकिड़ो निकिरी वियो त 2 बचंदा जिन खे डाइफॉस्फेट चऊं था. सो एडिनोसाइन डाइफॉस्फेट वञी बचंदो, हिकिड़ो फॉस्फेट ग्रुप अलॻि थी वियो ऐं तव्हांखे तवानाई मिलंदी.
पोइ तव्हांखे मिलंदो वरी एडिनोसाइन डाइफॉस्फेट ग्रुप। वरी जेकॾहिं ही मॉलिक्यूल टुटंदो तॾहिं बि तव्हांखे 7.3 किलो कैलोरीज़ पर मोल ऑफ दिस फॉस्फेट ग्रुप मिलंदियूं ऐं तव्हांखे वरी पोइ मॉलिक्यूल मिलंदो एडिनोसाइन मोनोफॉस्फेट। हिनखे चवंदासीं एटीपी एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट ऐं पोइ हिनखे चवंदासीं एडीपी एडिनोसाइन डाइफॉस्फेट। अञा बि इहो टुटो तवानाई हासिल कईसीं त मिलंदो असांखे एटीएम एडिनोसाइन monophosphate AMT adenosine monophosphate. So the formation of ATP is endergonic energy taking process हुंदो आहे जॾहिं ATP ठहंदी आहे and breakdown of ATP is exergonic energy liberating process। ऐं ATP जो टुटण छा आहे तवानाई पैदा कंदड़ अमल हूंदो आहे। Oxidation reduction reaction। For all life processes, oxidation reduction reactions, redox reactions are the direct source of energy। सभिनी जानदार शयुनि जे अंदरि ऑक्सीडेशन रिडक्शन रिएक्शंस एनर्जीअ जो तवानाईअ जो सिधो ज़रियो आहे। जानदार शयुनि जे अंदरि ॿ कीमियाई अमल थियनि था, हिकिड़ो ऑक्सीडेशन ऐं ॿियो रिडक्शन। ऐं इन्हनि कीमियाई अमलनि जे करे जानदारनि मंझि जिस्मनि जे अंदरि तवानाई पैदा थींदी आहे। ऑक्सीडेशन रिडक्शन खे गॾाए असां चऊं था रिडॉक्स रिएक्शंस। रिडॉक्स रिड माना रिडक्शन ऐं ऑक्स जो मतिलबु ऑक्सीडेशन। Redox reactions involve exchange of electrons between atoms। रिडॉक्स कीमियाई अमलनि जे दौरान एटम पंहिंजो पाण में हिक ॿिए सां इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि कंदा आहिनि। The loss of electrons is called as oxidation। इलेक्ट्रॉननि जे विझाइजण खे असां ऑक्सीडेशन चऊं था। While the gain of electrons is called reduction। ऐं वरी जेकॾहिं कोई एटम इलेक्ट्रॉन हासिल थो करे त इन अमल खे असां चवंदा आहियूं रिडक्शन। तव्हां केमिस्ट्री जे अंदरि इहो बि पढ़ियो हूंदो त गेन ऑफ ऑक्सीजन के ऑक्सीडेशन चइबो आहे या वरी लॉस ऑफ हाइड्रोजन के लॉस ऑफ इलेक्ट्रॉन के ऑक्सीडेशन चइबो आहे। यानी टे डेफिनेशंस असां ऑक्सीडेशन जूं करे सघूं था। ऑक्सीडेशन माना लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ हाइड्रोजन या गेन ऑफ ऑक्सीजन। ऐं वरी रिडक्शन जूं बि इहे टे साॻियो ई तव्हां वस्तू ॾेई सघो था, गेन ऑफ इलेक्ट्रॉन या गेन ऑफ हाइड्रोजन या वरी तव्हां चई सघो था लॉस ऑफ ऑक्सीजन। पर जीअं त असां हिन कीमियाई अमलनि खे जानदार शयुनि जे अंदरि तवानाईअ जो सोर्स करे पढ़ूं था त सिर्फ़ु हिन वस्फ़ ते असां फोकस कंदासीं त लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज ऑक्सीडेशन। जॾहिं कंहिं बि एटम खां इलेक्ट्रॉन विञाइजी वञनि त हिन अमल खे असां ऑक्सीडेशन छॾींदासीं ऐं जॾहिं कोई एटम इलेक्ट्रॉन हासिल करे थो त असां हुनखे रिडक्शन छॾींदासीं। हिन ग्राफ में तव्हां ॾिसो, तस्वीर में तव्हां ॾिसो त हिन कंपाउंड ए इलेक्ट्रॉन जेको आहे सो हाणे विञाए ऑक्सीडाइज़ थी वियो, इनखे असां ऑक्सीडेशन छॾींदासीं। ए कंपाउंड छा कयो, इलेक्ट्रॉन विञाया, तंहिंजे करे हिनजी थी ऑक्सीडेशन ऐं इहो पाण छा थी वियो ऑक्सीडाइज़्ड, यानी हिनजी ऑक्सीडेशन थी वई। ॿिए पासे खां कंपाउंड आहे बी। कंपाउंड बी छा कयो, इलेक्ट्रॉन हासिल कया त हिनजी छा थी रिडक्शन ऐं हिनखे चवंदासीं रिड्यूस्ड। इलेक्ट्रॉन्स कैन बी एन एनर्जी सोर्स। इलेक्ट्रॉन तवानाईअ जो ज़रियो थी सघनि था ऐं आहिनि। For example, when they are with oxygen, they make stable bond and are not good energy source। मिसाल जे तौर ते ये इलेक्ट्रॉन जॾहिं ऑक्सीजन जहिड़े एटम सां ॻंढियल हूंदा आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो स्टेबल बॉन्ड, मज़बूत बॉन्ड हूंदो आहे ऐं उहे तवानाईअ जो सुठो ज़रियो न आहिनि। But if electrons are dragged away from oxygen and attached to some other atoms, for example carbon or hydrogen, they make unstable association। पर जेकॾहिं ऑक्सीजन जे मज़बूत बॉन्ड मां इहे इलेक्ट्रॉन खसिजी कंहिं ॿिए एटम सां वञी मिलिया, कार्बन सां या हाइड्रोजन सां, त पोइ हाइड्रोजन ऐं कार्बन सां उन्हनि जो बॉन्ड ओतिरो मज़बूत न हूंदो, अनस्टेबल बॉन्ड हूंदो। दे ट्राई टू मूव बैक टू ऑक्सीजन, पोइ उहे छा कंदा, ऑक्सीजन ॾांहुं मोटण जी कोशिशि कंदा। एंड व्हेन दिस हैपन्स, ऐं जॾहिं ईअं थींदो ऑक्सीजन ॾे इहे इलेक्ट्रॉन वेंदा, एनर्जी इज़ रिलीज़्ड, त पोइ एनर्जी छा थींदी, रिलीज़ थी वेंदी, आज़ाद थी वेंदी। ॿूटनि जे अंदरि छा थींदो आहे, फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे। फोटोसिंथेसिस में छा खपे, कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी। हाणे कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी ॿई पाण में मिलंदा
उन्हनि सां गॾोगॾु छा थींदो त सोलर एनर्जी अचे करे ट्रैप थींदी, ही ॿई मालिक्यूल हिकिड़े ॿिए मालिक्यूल में ग्लूकोज़ में तब्दील थी वेंदा। हाणे ग्लूकोज़ ठहियो C6H12O6, पोइ इहा ऑक्सीजन अचे थी। ऑक्सीजन छा कंदी, अचे करे हिननि सां मिलंदी, कार्बन ऐं हाइड्रोजन खे हितां रिमूव कंदी। हाणे जॾहिं इहे इलेक्ट्रॉन हिते पहिरियां तव्हांजा इहे इलेक्ट्रॉन कंहिंसां मौजूदु आहिनि, हिन हाइड्रोजन जा बि ऑक्सीजन सां, हिन कार्बन जा इलेक्ट्रॉन बि ऑक्सीजन सां मौजूदु आहिनि, तंहिंजे करे ही छा आहे, हिते स्टेबल बॉन्ड आहे, इलेक्ट्रॉन ऑक्सीजन सां अटैच्ड आहिनि, त माना मज़बूत बॉन्ड आहे। पाणी तवानाई जो भलो ज़रियो कोन्हे को, कार्बन डाइऑक्साइड तवानाई जो भलो ज़रियो कोन्हे को, छो त हिते जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे ऑक्सीजन सां ॾाढो मज़बूत बॉन्ड ठाहियूं बीठा आहिनि। हाणे इहे जॾहिं ॿई पाण में मिली विया त पोइ छा ठहियो, ग्लूकोज़। हाणे ग्लूकोज़ जे अंदरि छा थींदो, ऑक्सीजन ईंदी ऐं अची करे हिन हाइड्रोजन जा इलेक्ट्रॉन पंहिंजे पाण ॾांहुं मुंतकिल कंदी, हिन कार्बन जा जेके इलेक्ट्रॉन आहिनि पंहिंजे पाण ॾांहुं मुंतकिल कंदी, ऐं इहे जॾहिं इलेक्ट्रॉन हिन हाइड्रोजन ऐं हिन कार्बन खां छिॼंदा, अची करे हिन ऑक्सीजन सां मिलंदा, त हाणे कार्बन ऐं हाइड्रोजन सां इलेक्ट्रॉन जो बॉन्ड छा पढ़ियोसीं, अनस्टेबल एसोसिएशन, कमज़ोर बॉन्ड आहे, तंहिंजे करे इहे हितां जीअं इलेक्ट्रॉन हिन ॾे मोटंदा त इहे एनर्जी रिलीज़ कंदा। ग्लूकोज़ जॾहिं असांजे जीवगढ़ जे अंदरि दाख़िल थींदो आहे त रेस्पायरेशन जे अमल जे दौरान छा थींदो आहे, इहो ग्लूकोज़ ऑक्सीजन सां मिलंदो आहे, ऑक्सीजन पंहिंजा इहे जेके हेॾे इलेक्ट्रॉन हुया उहे जॾहिं वापसि वठंदो हिननि खां त एनर्जी पिणु रिलीज़ थींदी, एटीपी जी सूरत में उहा जीवगढ़ खे मिलंदी। जीवगढ़ो उन एटीपी खे एक्टिव ट्रांसपोर्ट जे लाइ इस्तेमालु कंदो, जीवगढ़ो इन तवानाई खे एटीपी खे डीएनए आरएनए प्रोटीन ठाहिण जे लाइ इस्तेमालु कंदो। जीवगढ़ो इन एटीपी खे एक्ज़ोसाइटोसिस यानी जेके जीवगढ़ जे ॿाहिरां शयूं मौजूदु आहिनि कम वारियूं, उन्हनि खे खाइण जे लाइ इस्तेमालु कंदो। एंडोसाइटोसिस शयूं जेके अंदरि मौजूदु आहिनि उहे पिणु चुरपुर कराईंदो, मूवमेंट कराईंदो उन्हनि खे। जीवगढ़ा गॾिजी करे वरी हिकिड़े आर्गन खे तवानाई ॾींदा आहिनि, उहा पिणु तवानाई एटीपी ते इनसार कंदी आहे। ईअं हिकिड़ो जानदार जेका चुरपुर करे थो, असां ॻाल्हायूं था, असां घुमूं था, असां कमकार कयूं था, उन मंझि पिणु इहा ई ग्लूकोज़ मंझां ई पैदा थियल तवानाई कमु ईंदी आहे। असांजो अॼोको लेक्चर तवानाईअ जे सिके एटीपी जे तारुफ़ सां गॾु हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।